नाज़रीन, दरिया खान मरियम भरसा ॻोठ हाजी जलाल लाशारीअ मां 3 महीना गुज़रण बावजूद बरसाती पानी निकाल नथी सघियो। ॻोठाणा दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे SSU जो रिपोर्टर कादिर बख्श लाशारी। असां मौजूद आहियूं हींअर दरिया खान मरियम भरसा ॻोठ हाजी जलाल लाशारी में, जिते मुसलसल बरसातनि खां पोइ 3 महीना गुज़री चुका आहिनि ऐं बरसातनि जो पाणी हिन महिल त हिन निकिरी चुको आहे। ॻोठाणा सरापा एहतिजाज आहिनि। अचो त हिननि खां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। असांजी अपील आहे ज़िया लंजार के MP के MLA के सभिनि खे असांजी अपील आहे त महिरबानी करे असांखे झटो ॾिनो वञे, असांजे ॻोठ जी पाणी निकाल थी सघे, असां घरनि में वापसी वञूं ऐं फसल काए सघूं। 3 महीना गुज़री चुका आहिनि, असांजे ॻोठ मां पाणी न निकितो वियो आहे। आसे पासे झटा हलनि था, निकिरनि था। असां वटि अॼु ताईं को बि चेयरमैन आहे या मेंबर आहे, हू असां वटि न हली आयो आहे। महीना गुज़री चुका आहिनि, असांजे ॻोठ मां पाणी कोन निकाल थियो आहे। बरसाति के 3 महीना गुज़री चुका आहिनि, असांजे फसलनि में पाणी बीठो आहे। असांजी DC साहब MNA ज़ुल्फ़कार साहब खां इहा ई अपील आहे त असांजे ॻोठ जो, असांजे ॿनियुनि जो पाणी कढियो वञे, जीअं त असां कणिक जो फसल काए सघूं। असांजी अपील आहे ॻोठ हाजी जलाल लाशारी जे तरफ़ां त असांजे 3 महीना थी विया आहिनि बरसाति खे, अञा ताईं को पाणी निकाल न थियो आहे। जीअं नौशारो पुल जो पाणी असां वटि हिते जमा थियो आहे, असांजे फसल ॿुॾी चुका आहिनि, ॻोठ ॿुॾी चुको आहे। तंहिंखां बाद असांखे को ज़रियो न आहे पाणी निकाल करण जो। असांजे DC साहब खे MLA साहब खे अपील आहे त असांखे महिरबानी करे पाणी निकाल करे ॾियो वञे। तव्हां हिते ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त 3 महीना मुसलसल बरसाति खां पोइ पाणी जेको आहे सो असांजो निकाल कयो वञे ऐं हिननि DC साहब ऐं MP MNA साहब खे जेको आहे सो रिक्वेस्ट कई आहे त असांजो जल्द में जल्द पाणी निकाल कयो वञे। कैमरामैन आक़िब लाशारी सां गॾु कादिर बख्श लाशारी, SS न्यूज़ दरिया खान में।